अंधो चवे तो सिज कोन्हे उभरियो पोइ तव्हां छा चवंदो कोन उभरियो आहे चइबो आहे दा सिज उभरियो आहे पर तूं आहे नाबीन तोखे ख़बर कान्हे का जेको न चवे थो त नबी करीम दुआ कान घुरी आहे सो ग़लति थो ॻाल्हाए जेको चवे थो सहाबन कान घुरी आहे सो ग़लति थो ॻाल्हाए मां तोखे हिकिड़ो वाक़ियो अर्ज़ु करे छॾियां हज़रत उमर गुज़ारे थो वञे हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम जलील क़दर सहाबी आहे नबी जो मदीने में मौजूद कोन्हे हज़रत उमर खे तैयार करे जनाज़ो पढ़ियो अथनि हज़रत उमर जे जनाज़े में सहाबी हा अबा केरु हा इहा त पक अथव न त हज़रत उमर शहीद थियो तो उन टाइम ते हज़रत उस्मान ज़िंदा हा या न हज़रत अली ज़िंदा वॾा वॾा हज़रत अबू हुरैरा ज़िंदा वॾा वॾा जलील क़दर सहाबी मौजूद हा जनाज़े में सवन जे तादाद में सहाबी हा हज़ारनि जे तादाद में ताबई हा जंहिंमहिल हज़रत उमर जो जनाज़ो पढ़ी वांदा थिया सलाम वरायूं त हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम ॿाहिरि वियल हो उनखे ख़बर पई त अमीरुल मोमिनीन शहीद थी वियो आहे उठ खे डोड़ाईंदो त वञी जनाज़े में पहुचा पर जनाज़ो पढ़जी वियो अञा सलाम वरायूं त अची उठ खे विहारे तवज्जो सां ॿुधजो फतहुल क़दीर में हो वाक़ियो लिखियल आहे मुंहिंजा दोस्त अल्लामा इब्न हम्माम रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे फतहुल क़दीर मुतबर किताब आहे चए थो जंहिंमहिल हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम उठ तां लथो असहाबन सलाम वरायो हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रड़ कई सब कई इन सबक़तुमूनी फिस्सलाते फला तस्बिकूनी बिद्दुआ ओ मोहम्मद जा सहाबियो अमीरुल मोमिनीन जो जनाज़ो तव्हां पढ़ी छॾियो मां पहुची कोन सघियो आहियां पर यार महिरबानी कजो तकड़ न कजो निमाज़ त पढ़ियव पर मूंखे दुआ में शरीक थियण जो त मां बि दुआ अची तव्हां सां घुरां हिकिड़ो दफ़ो कलमो त भरजो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अबा कलमे जो अथव कसम असहाबन खां वधीक को बिदअत जे रद्द वारो हुयो बेहयाईअ जे रोकण वारो सहाबन खां मथे हुयो नाजायज़ कम जे झलण खां वधीक को असहाबन खां हुयो पाण बि चवण वारो सहाबी बुद्धण वारा बि सहाबी इन सबक़तुमूनी फिस्सलात फला तस्बिकूनी बिद्दुआ अरे निमाज़ त अदड़ा पढ़ी विया हो पर झलियो बीजो मांखे अचण जो दुआ मांखे वगे न घुरजो मां बि अचां त गजी था दुआ घुर असां बि बीठा उठ तो लथो पंधड़ो करे पहुतो हाणे दुआ घुरो सभिनि असहाबनि गॾिजी दुआ घुरी आहे जनाज़ो फारूक जो आहे असहाबनि जी जमात आहे ॿुधण वारा सहाबी घुरण वारा सहाबी ऐं अॼुकल्ह झलण वारा वरी वहाबी कहरो न बा जेकॾहिं बिदअत हुजे हा नाजायज़ हुजे हा मना हुजे हा त सभु हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम खे गिची खां झलणा तूं केरु थींदो आहे जो नबीअ जे दीन में तूं नई ॻाल्हि पैदा करे रसूलुल्लाह दुआ न घुरी आहे असां न घुरंदासीं अबू बकर कान घुरी आहे असां कोन घुरंदासीं ख़ुदि साहिब जनाज़ा उमर कोन घुरंदो हो असां कोन घुरंदासीं इहे बबांगे दुहल चवनि हा पर कंहिं बि सहाबी एतिराज़ कोन कयो आहे सभु बीही रहिया गॾिजी दुआ घुरी अथनि जंहिंमां साबित आहे त जनाज़े खां पोइ दुआ मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत आहे सुन्नता नबी जी सुन्नता सहाबा जी सुन्नता नबी भी घुरिया सहाबा भी घुरिया हुजूर खुद फरमायो इज़ा सल्लैतुम अलल मय्यत फअखलिसू लहु दुआ जनाज़े जी नमाज पढ़ी जेता वादा थियो फे ताक़ीब जिया फअखलिसू लहु दुआ जनाज़े का बाद में खालिस मय्यत ला दुआ घुरो ता जो कमा बख्शण अल्लाह जो कमा अब दुआ घुरो असा बख्शे अल्लाह सड़े पे वरी हु हमरा छो थो सड़े ते छो मुसलमान बख्श जियो अव्हां के आहे माटन सा सजण पाओ का माटन तहां सा चंगाई कई आ त दुआऊं बि घुरजो नबी जे सुन्नत ते बि हलजो बाक़ी जे अथव तहां खे बि वेर त पोइ लॻो हिननि जे कढ पोइ हू बि खॾ में त तहां बि खॾ में अलाह बचाईंदो चओ आमीन त मां अर्ज़ु पे कयो असांजो मसलक हो आहे जेको मसलक मुहज़्ज़ब आहे अहले सुन्नत जमात जो आहे जेको देवबंदियत वहाबियत खां अॻु में आहे हुज़ूर जे दौर खां वठी करे आहे हे मज़हब त अंग्रेज़ पैदा कया अंग्रेज़नि खे एडूं ॾिनियूं अंग्रेज़नि खे ॾोकड़ ॾिना अंग्रेज़नि खे उभारे मुस्लमाननि जे ख़िलाफ़ पैदा कयो मुस्लमानीअ जे रंग में मुस्लमान खे गुमराह था कनि पिया नबी ॿुधायो आहे त 73 फ़िरका हूंदा 72 जहन्नमी हिकिड़ो जन्नती अल्हम्दुलिल्लाह जेको हिकिड़ो जन्नती आहे सो अहले सुन्नत जमात जो तरीक़ो आहे ताजो छा कीदो आहे खुशामद न कजो सच ॿुधाइजो गौसल आलमीन गौस बहावल हक हक ते हो ना हक ते हो मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह अलैह हक ते हो ना हक ते हो ख्वाजा मोहम्मद जमाल वारी वारो बुजुर्ग हक ते हो ना हक ते हो कलंदर शाहबाज रहमतुल्लाह अलैह हक ते हो ना हक ते हो हजरत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह दाता गंजबख्श अली हजवेरी हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद अफसानी हजरत पीर सई मोहम्मद राशिद रोजे वारो
अबा हक़ ते हा न पोइ इहे सभु नाहक़ ते मुला ठाहियूं वेठा आहिनि असां त उन्हनि जो तरीक़ो पढ़ियो आहे मकतूबात मौजूदु आहे मलफूज़ात मौजूदु आहे उन्हनि जा किताब मौजूदु आहिनि 200 साल 300 साल जा कलमी किताब अॼु बि पिया आहिनि जेकॾहिं कंहिं वटि न आहिनि त हले दरगाह ते पनो ई हुननि जो ज़ईफ़ थी वियो आहे अॼुकल्ह न को मुफ़्ती मोहम्मद रहीम लिखियो आहे न को अब्दुल रहीम लिखियो आहे न को हज़रत उस्ताद मौलाना मोहम्मद सालिह लिखी वियो हो उन ज़माने जो लिखियल आहे किताब ख़ुदा जो कसम आहे रोज़े वारो फरमाए थो जेको पंहिंजे पीर खे बशर चवे सो बेफ़ैज़ आहे चौथो हिसो मलफूज़ा जो अॼु बि शाया थियल रोज़े वारो फरमाए थो पंहिंजे मुर्शिद खे कंहिंखे अबा नबीअ खे त छॾ पर पंहिंजे मुर्शिद खे जेको पाण जहिड़ो बशर भाए उहो बि बेफ़ैज़ आहे छो त पाण जहिड़े खां फैज़ कोन मिलंदो आहे बल्कि पाण खां बहितर भाए अरे मुर्शिद जी ॻाल्हि रोज़े वारो थो करे मुला त नबी ते कावड़ियो वेठो त असां जहिड़ो अलाह शला हिदायत करे सलात बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक वसल्लम दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो हाणे तव्हांजो छा ख़्याल आहे अवांजो छा नज़रियो आहे त असांजो तव्हांजो मसलक औलिया अल्लाह वारो मसलक आहे ठिड़क ठगी त एतिरा दूर ठहियल आहे औलिया अल्लाह वारो तरीक़ो आहे बुज़ुर्गान दीन वारो तरीक़ो आहे उन्हनि अल्लाह जे सालिहनि नेकनि बाननि जो तरीक़ो आहे ख़ुदा जो कसम आहे जंहिंजो अॼु बि फैज़ जारी आहे सुभान अल्लाह सारी रात सुबहान जागी जन याद कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चवे मिटी अब लधो मान पो कोड़े थियन कुर्बानो अचो आसन तल जे और अल्लाह वारनि जो फैज़ अॼु बि जारी आहे अल्हम्दुलिल्लाह अवां खे मां फ़ख्र सां अर्ज़ कयां दरगाह मुबारक ते अॼु ताईं मुंहिंजा प्यारा दोस्त तव्हां हलो अवां खे उते ख़ुदा जे फज़लो करम सां 200-300 मुसाफ़िर शागिर्द मिलनि था सुभान अल्लाह 20-25 उस्ताद पढ़ाइनि था दीन जी तालीम काल अल्लाह व काल रसूल जो सुबह खां शाम ताईं शाम खां सुबह ताईं तज़किरो लॻो पियो आहे उहो ई मसलक ऐं तरीक़ो सेखारियो वञे थो जेको हज़रत पीर सही रोज़े वारे सेखारियो आहे हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह खे पीरान पीर खां मिलियो आहे पीरान पीर खे मुंहिंजे महबूब मोहम्मद सदके मिलियो आहे असहाबनि जे ज़रिए मिलियो आहे उहो ई मसलक पढ़ायो थो वञे पियो अल्हम्दुलिल्लाह असांजे दरगाह ते मुंहिंजा प्यारा न झंडो आहे न मेलो आहे न फिल्म आहे न ख़ुदा जे फज़ल करम सां को मलाखड़ो आहे न का बिदअत जी ॻाल्हि आहे सुबुह खां शाम ताईं शाम खां सुबुह ताईं ला इलाहा इल्लल्लाह जी तवार लॻी पई आहे जो अल्लाह वारनि जो फैज़ न आहे हेड़े फितने जे दौर में मां थो चवां न सभु सिंध जा पीर कोशिश कनि हर पीर जे दरगाह ते मदरसो क़ाइमु थी वञे जीअं न क़िबला पीर से सरदार मेहनत कई आहे कोशिश कई आहे हिन रजबी शरीफ़ ते ख़ुसूसी तरह तव्हांखे क़िबला मुफ्ती साहब ॿुधायो ख़ुसूसी तरह पाण घुराए उलमा खे ज़ियारत जो शर्फ़ बख़्शऊं मानी गॾु वापरायूं मुफ्ती साहब खे फरमायूं त तव्हां आलमनि खे ॿुधायो आहे त असां पंहिंजे सिंध जे अंदरि मुल्क जे अंदरि दीन जे मदरसनि खे खोलण जो प्रोग्राम ठाहियो आहे यानी एतिरो तवजो आहे पाण चवनि था मिठी में मदरसो खोलियो छाछरे में खोलियो उमरकोट में खोलियो ॾीपरे में खोलियो जेके ज़िले ज़िले हेडक्वार्टर वॾा वॾा शहर आहिनि उते दीनी मदरसा आहिनि दीन जी ख़िदमत कयो त मोहम्मद अरबी जो दीन वधे रसूलुल्लाह जे दीन जी तालीम वधे काल अल्लाह व काल रसूल जो ज़िक्र ख़ैर वधे पीर साईं जो महिरबानी त ॾिसो मिसाल आहे अवां ॿुधो हूंदो या न ॿुधो हूंदो ताज़ो क़िबला मुफ्ती साहब मूंखे ॿुधायो मूंखे वरी शरफ़ नसीब थियो मां दरगाह ते ज़ियारत कई हिकिड़ो कोटिया जो मौलवी आयो क़ुर मजीद जो तफ़सीर खणी आयो कलमी त छा चइजे सुभान अल्लाह प्यारो तफ़सीर आहे लिखाई भली किताबत भली गुलकारी भली तमामु सुहिणो पीर से सरदार खे ख़बर पई इतला मिलियो क़िबला ही किताब क़ुर पाक आहे तफ़सीर आहे कलमी ॾाढो सुहिणो ख़ुशख़त आहे इहो ही विकिणे थो पाण फरमो घणे थो विकिणे चइसि 2 लख क़िबला 2 लख 10,000 हुनजी गुंजाइश आहे 2 लख थो घुरे अॼुकल्ह त मां चवंदो आहियां त जेकर इहे 2 लख हुजनि त को दुकानु वठां ईअं न साईं 2 लख हुजनि त मां वरी को सुठो को शॉपिंग सेंटर ठारायां या 2 लख हुजनि त को प्लाट वठां कार वठां का गाॾी वठां मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ पीर साईं जन खे इतला मिलियो मुफ्ती साहब खे हुकुम फरमायूं अब्दुल्ला फ़कीर खे हुकुम फरमायूं त फौरन इहो क़ुर मजीद हासिल कयो 2,10,000 ॾेई छॾियो असांजे ज़रिए हुनजी हाजत पूरी थी आहे हुन जे ज़रिए अल्लाह असांखे क़ुर मजीद ॾियारियो
हकीकत में पाण गोया पीर साईं तख्त वारे जी सुन्नत अदा कयूं। हज़रत पीर साईं तख्त वारे खे ख़बर पई त बुखारी शरीफ़ फलाणे कुतुब खाने में आ जेका कलमी सूरत में आ। हज़रत पीर साईं तख्त धणी हिज़्बुल्लाह शाह रहमतुल्लाह ताला अलैह फ़कीरनि खे मोकिलियो आहे, हासिल कई आहे। हासिल करण खां पोइ जो गाॾी में खजी आई, ख़ैरपुर स्टेशन ते लथी अची लुकमान सरबो हो तनी पाण फरमायो त जो लुकमान में अचे त महिल माफ़ो मोकिलिजो, उन में बेरेशमी बिस्तरा विछाइजो, कीम ख़्वाब जा बिस्तरा विछाइजो, उन्ही खे कुल्ला ॾेई माफ़े ते खणाए अचिजो। पर जंहिं महिल दरगाह शरीफ़ जे वेझो अचे त मां हिज़्बुल्लाह शाह खे ॿुधाइजो। मुंहिंजा दावा माफ़े ते बुखारी शरीफ़ खजी आई आहे। जंहिं महिल शाही दरवाज़े ते पहुती आहे, इतला थियो आहे क़िबला बुखारी शरीफ़ अचे थी, पाण पहिरें उघाड़ा ॿाहिरि निकिता हल, बावज़ू निकिता हल, उन माफ़े शरीफ़ खे अची कुल्हो ॾिनो अथल। पाण फरमाइनि था अॼु मां हिज़्बुल्लाह ते अल्लाह राज़ी थियो आहे, अॼु मूं वटि बुखारी कान आई आहे, मूं वटि ख़ुदा जो रसूल आयो आहे। खुदा जो रसूल मूं वटि हली आयो आहे, जो रसूलुल्लाह जी हदीस पाक मूं वटि आई आहे। खुदा जो कसम आहे उन पागारे शहनशाह पंहिंजे अबनि ॾाॾनि वारी सुन्नत पूरी कंदे दीन जी ख़िदमत खे जारी रखियो आहे। दुआ कयो अल्लाह ताला हुन जे सिर वक़्त जो ख़ैर फरमाए, अल्लाह ताला हुन खे मज़ीद दीन जे ख़िदमत जी तौफ़ीक़ अता फरमाए, असांजे ॿियनि मशाइख़नि खे बि ख़ुदा तौफ़ीक़ अता फरमाए, उहे बि दीन जी ख़िदमत कनि। मुंहिंजा प्यारा दोस्तो, तव्हां असांखे ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे जो अल्हम्दुलिल्लाह हाजी वरण फ़क़ीर ऐं जादम फ़क़ीर वारनि वॾी क़ुर्बानी करे हे अज़ीम शान मुंहिंजा दाही कमर्शियल प्लाट भी थी सघियो पे, हे ॿियनि कमनि में भी अची सघियो पे, पर हिन दुनिया जो सौदो कोन कयो आहे, आख़िरत जो सौदो कयो आहे। अल्लाह ताला सदरी सदको क़बूल फरमाए। पर हाणे हिननि त क़ुर्बानी ॾिनी आहे प्लाट जी ऐं 20,000 नक़द हाजी साहब हाणे असांजे रूबरू ॾिना आहिनि। अवां ॾिठो त अल्लाह जे बाननि कंहिं 1000 ॾिनो आहे, कंहिं 2000 ॾिना आहिनि, कई हज़ार हाणे ठही आहिनि। अवां जो बि फ़र्ज़ु बणिजे थो त अवां बि पंहिंजे ताक़त हार जेतिरी ख़ुदा तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, असीं चंदो तव्हां खां करणु कोन हिन महिल आया आहियूं, असां रुॻो ख़ुशी जो इज़हार करे अवां खे ॿुधाइण आया आहियूं त अवीं ॿुधी छॾियो त अवां जे ॻोठ में शहर में मदरसो क़ाइमु थियो आहे, हे अवां जे हवाले आहे, अवां हलाईंदव, अवां हिन खे आबाद कंदव। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तव्हां असांजी महिनत क़बूल फरमाए, रब जी ज़ात बाबरकात तव्हां असांजा बेड़ा पार फरमाए, खुदा जी ज़ात बाबरकात तव्हां असांजी अॼोकी महिनत क़बूल फरमाए। ॿियनि दोस्तनि जन ख़ुशीअ सां चंदो ॾिनो आहे, उन्हनि जो असीं तव्हीं ऐं क़िबला मुफ़्ती साहिब जन जे तरफ़ां ऐं सभिनी मुंतज़िमीन जे तरफ़ खां शुक्रगुज़ार आहियां। ॿिया बि जेकॾहिं हिन नेकी जे कम में हिसो वठंदा त मनो कान्हे का, आइंदा जे वास्ते अवां ख़्यालु कंदो, ज़रूरु ख़्यालु कंदो। क़ुर्बानी जा चमड़ा आहिनि, अवां खे हिन दीनी इदारे में जमो करणा आहिनि। अवां जो फितरानो आहे, अवां खे हिन में जमो कराइणो आहे। अवां जी ज़कात सदकात ख़ैरात आहे, अवां खे हिन मदरसे में जमो कराइणो आहे। अवां जा ज़ाती अतियात आहिनि, पंहिंजे ज़ाती माल मिल्कियत मथां हलाल जे कमाई मां उहे तव्हां खे मदरसे में जमो कराइणा आहिनि। अल्लाह तबारक व तआला तव्हां खे विख विख जो सवाब, हिकिड़े सिर सिर जो सवाब अता फरमाईंदो। हिन मदरसे सां गॾु मस्जिद शरीफ़ अनवारे मुस्तफ़ा, मस्जिद अनवारे मुस्तफ़ा जो नालो आहे, उन जो बि इफ्तिताह कयो वेंदो, मस्जिद क़ाइमु कई वेंदी। अव्हां खे ख़बर आहे त मस्जिद शरीफ़ जो केतिरो सवाब आहे। हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि थो अचे, उहो ॿुधाए मां दुआ ख़ैर जो घुरां थो, नमाज़ जो बि टाइम थी वियो आहे। औरंगज़ेब आलमगीर सभु चओ रहमतुल्लाह अलैह, ॾाढे त रहमतुल्लाह अलैह चओ। तव्हां ख़बर आहे त वॾो हिकिड़ो नेक साले जो बादशाह थी गुज़रियो आहे। उन बुज़ुर्ग खे ख़्यालु थियो त मां मस्जिद जोड़ायां, पर हिंदुस्तान जे खज़ाने मां न, छो त हिंदुस्तान जो बादशाह हो, हिंदुस्तान जे खज़ाने मां न ठाहींदुसि। किथां ठाहींदे? पंहिंजी हथ जी कमाई मां जेका बचत थींदी मसीतुनि मां ठाहींदुसि, चंदो वठंदुसि ई कोन। हाणे तव्हांखे औरंगज़ेब आलमगीर जी कमाई ॿुधायां, हर काईंदो? अॼुकल्ह वॾेरो ई हर कोन थो काहे, बादशाह किथां काईंदो? औरंगज़ेब आलमगीर क़ुरान मजीद लिखंदो हो, टोपियूं ठाहींदो हो, हथ जूं टोपियूं ठाहे क़ुरान मजीद लिखी उहे विकिणंदो हो, उन मां जेके 4 पैसा ईंदा उन मां गुज़र सफ़र कंदो हो। उन औरंगज़ेब आलमगीर बादशाह हुआ पूरे हिंदुस्तान ते, पर उन शख़्स अल्लाह जे बाने जी कॾहिं तहज्जुद क़ज़ा कान थी। बा जमात नमाज़ अदा करण वारो वॾो जय्यद आलिम हो। फतावा आलमगीरिया फ़िक़्ह हनफ़ी जो वॾो किताब आहे, जेको हुन बुज़ुर्ग आलिमनि जो बोर्ड गॾु करे आलिम विहारे फतवा जो किताब लिखियो, आलिमनि ते थोरो करे अॼु ताईं उहो किताब उलमा में फतवा में मुरव्विज आहे। हाणे साईं जेको टोपियूं ठाहे, क़ुरान लिखे, बच्चा बि पाले, पाण बि खाए, उन वटि बचत कहिड़ी थींदी? थोरा थोरा पैसा बचाईंदो बचाईंदो बचाईंदो, मस्जिद जो बुनियाद रखियईं, पोइ वरी भितड़ी ठाहियईं, वरी ॿी भित ठाहियईं, वरी टीं भित, आख़िरकार छिके ताणे छत ते पहुतो। जंहिं महिल छत ते पहुतो त महिल हिकिड़ी राति
पंहिंजे बिस्तरे ते सुतो पियो आहे, हुनजो हिकिड़ो नौकर आहे, हुनखे ज़ोर पियो ॾे, बादशाही ख़्यालु, बादशाह पंहिंजे बस्ती में अची वियो, नौकर खे चई त नौकर तूं मुंहिंजो वफ़ादार आहे, अॼु मूंखां जो कुझु घुरणो थी घुर त ॼाए, मां बादशाह आहियां, हिंदुस्तान जे खज़ाननि जो मालिक मां आहियां, जो कुझु तोखे खपे मां तोखे बतौर इनाम जे ॾियां, ग़रीब आं घुर त ॼाए। उन दरवेश चयोसीं मूंसां वाइदो कर त पोइ तोखां घुरां, मथां फिरी वञे। बादशाह चयो न तोसां मुंहिंजो वाइदो बादशाही वाइदो आहे, चई जेकॾहिं बादशाही वाइदो आहे त पोइ मूंखे ॿियो कुझु न खपे, मुंहिंजी पघार हिकिड़ी मस्जिद शरीफ़ में लॻाए जेका तूं ठाहींदो। बादशाह चयो यार मारे विधी, मां वचन कयो आहे त ॿिए खां पैसो वठिणो न आहे, जो कुझु अलाह ॾींदो मां ठाहींदुसि, हाणे मूंखे त मारे विधी, मां वाइदो बि करे वेठो आहियां, हाणे तुंहिंजी पघार हिकिड़ी कोन थो लॻायां, बाक़ी तूं वञ पंहिंजनि पैसनि सां हिकिड़ी सिर वठी आहे, उहा हिकिड़ी सिर तुंहिंजी मस्जिद में लॻायां थो। चईसि ठीकु आहे, सिर ई क़बूल आहे। हो वियो पंहिंजे पैसनि मां, सिर सस्ती उन ज़माने में, अॼुकल्ह रुपए सिर आहे, उन ज़माने में सस्ती हूंदी, पंहिंजा पैसा ॾेई सिर वठी आयो, बादशाह खे ॾिनई, बादशाह राज़े खे घुरायो, बाबा हिन मिसकीन मुंहिंजे नौकर जी सिर मस्जिद में लॻाए, मूंखे छॾियईं त वॼाए पर लॻाए सही। राति थी, औरंगज़ेब पंहिंजे बिस्तरे ते सुतो पियो आहे, ख्वाब पियो लहे त जन्नत जो मैदान आहे, माशर जो मैदान आहे, हिकिड़ो मैदान हशर में जन्नत में महल ठहियो पियो आहे, तमामु ख़ूबसूरत आहे, जंहिंजी चौदेवारी सोन जी आहे, उन जूं भितियूं सोन जूं, उन जी छित सोन जी, उन जो फर्श हेठां हीरनि जवाहिरनि जो, ॿाहिरां दरवाज़े ते लिखियो पियो आहे त औरंगज़ेब अल्लाह कारण मस्जिद ठाराई आहे, मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह, अल्लाह पाक उन जे एवज़ में मस्जिद जे एवज़ में इनखे जन्नत में घर अता फरमायो आहे। हैरान थी वियो, पासो जो वराए त उन जे भर में बिल्कुलु उन जहिड़ी उन जेॾी बीमारी ठही पई आहे, उन ते लिखियो पियो आहे हे औरंगज़ेब जे फलाणे ग़ुलाम नौकर जे हिकिड़ी सिर ॾिनी, उन जे लाइ अल्लाह जन्नत में घर जोड़ियो आहे, हुन ग़रीब खे हिकु सिर जे ॾियण जी ताक़त ही रब करीम क़ादिर क़दीर आहे, हिक जे एवज़ में पूरो घर ॾेई छॾियो अथई। औरंगज़ेब हैरान थी वियो, हैरत में अचण खां बाद में सुबुह जो उथियो, वज़ीर खे घुराए, चई वज़ीर, चई जी पहिरो आर्डर मुंहिंजो, चई कहिड़ो, चई मस्जिद ड्रा है, समझो था अलाए न, तवज्जो कयो, छा करे मस्जिद ड्रा है, अरे सही है कहर हेॾो सारो सालनि खां पोइ त मस मस ठही आहे, ड्राया चा ड्रा है, चई छो ड्राया, चई मां छो बख़ील थिया, मां इरादो कयो हो त मुंहिंजो ॾोकड़ हुजे, मुंहिंजो पैसो हुजे, ॿिए खे मिले ई न, रब त एॾो करीम सखी आहे जो मां 1000 ख़र्च कया त बि मूंखे जन्नत में घर मिलियो आहे, मिसकीन हिकिड़ी सिर ख़र्च कई आहे, उनखे बि अल्लाह जन्नत में घर ॾिनो आहे, या मस्जिद ड्रा है, झोली मां थो झलिया, सभई जन्नत में घर जोड़नि त ख़ुदा सभिनी खे जन्नत नसीब फरमाए। सो खुदा ताला तव्हांखे मौक़ो नसीब फरमायो आहे, अवां बि जन्नत में घर जोड़ियो, अल्लाह जे घर दीनी मदरसे जे लाइ अवां खां जो कुझु बि ख़ुदा तौफ़ीक़ अता फरमाए, कोशिशि कंदो ख़ुदा ताला तव्हांजा बेड़ा पार फरमाईंदो, दीन जे ख़िदमत जी ख़ुदा तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाईंदो। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए, रब करीम तव्हांजी बि हाज़िरी क़बूल फरमाए, अल्लाह तबारक व तआला हिन असांजे दीनी कम में असांखे इख़लास नसीब फरमाए। ख़ुदा खां या दुआ घुरो त ख़ुदा करे तव्हांखे असांखे सभिनी खे ख़ुलूस ऐं सचाई हुजे, जंहिं ते खुलूस आहे ऐं सचाई आहे उते इंशा अल्लाह ताला बेड़ा पार हन। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। इत्मीनान सां आराम सां वेहो। हज़रत क़िबला पीर साहब साईं मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी मद्दज़िल्लाहुल आली पंहिंजो ख़िताब लाजवाब तव्हांजे ॾाढो मुख़्तसर फरमाईंदा, उन खां बाद दुआ ख़ैर थींदी, उन खां बाद फ़क़ीरनि तव्हांजे लाइ लंगर जो इंतज़ाम बि कयो आहे, हाजी वॾे फ़क़ीर जमात जे लाइ लंगर जो इंतज़ाम बि कयो आहे, उहो खाई दुआ घुरी नमाज़ पढ़ी पोइ तव्हांखे घर जी इजाज़त हूंदी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।